अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। बरतानिया में मरहूमा राणी एलिज़ाबेथ जे आख़िरी रस्मुनि जे मौक़े ते अॼु आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। सॼे मुल्क में कारोबारी सरगर्मियूं बंदि आहिनि। बरतानिया जी राणी जी आख़िरी रस्मुनि में सॼी दुनिया मां 500 मुल्कनि जा सरबराह ऐं अहम शख़्सियतूं शिरकत करे रहियूं आहिनि, जंहिं लाइ बरतानवी राजधानी में सिक्योरिटी जा तारीख़ जा सख़्त तरीन इंतज़ाम कया विया आहिनि। लंडन में 10,000 इज़ाफ़ी पुलिस ऑफ़िसर, 1500 फ़ौजी जवान ऐं 1000 रज़ाकार मुक़ररु कया विया आहिनि। इमारतुनि जी छितुनि ते पुलिस अहलकार ऐं स्नाइपर पिणु मुक़ररु कया विया आहिनि। राणी जी आख़िरी सफ़र जे दीदार लाइ सेंट्रल लंडन में 10 लख माण्हुनि जे अचण जो इम्कानु आहे, जॾहिं त सेंट्रल लंडन में 22 मील डिघियूं लोहे रुकावटूं लॻायूं वयूं आहिनि ऐं लंडन जी फ़िज़ाई हदुनि में ड्रोन उॾाइण ते आर्ज़ी पाबंदी लाॻू कई वई आहे।